नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे ॾह मेल खां ख़बर ॾींदा आहियूं त डिगरी भरिसां ॻोठु मीर अली मोहम्मद टालपुर जे रवासी पहुचो त फोटो मेघवार प्रेस क्लब डिगरी में साफ़िन अॻियां दाईंदे चयो त डिगरी शहर जे ख़ानगी बैंकुनि शहर तोड़े आसपास जे ॻोठनि जे हज़ारनि माण्हुनि खे व्याज ते कर्ज़ ॾेई माण्हुनि खे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। हिन चयो त मूं ऐं मुंहिंजे ॻोठाण किरमण ॾारो राजा मेघवार ऐं ॿियनि यू बैंक थरदीप साबको ऐं फर्स्ट माइक्रो फाइनेंस मां कर्ज़ खंयो हो, जंहिं जूं माहवार 6 क़िस्तूं अदा करे चुका आहियूं। मौजूदा हालत में शहर लॉकडाउन हुअण करे मज़दूरी तयारी नथा करे सघूं, जंहिंजे करे क़िस्त अदा न पिया करे सघूं। बैंक वारा रोज़ानो असांजे घरनि में दाख़िल थी घर में पयल सामान पाण सां गॾु खणी वञनि था। पुलिस जे हथां गिरफ़्तार करण समेत चादर ऐं चौधरी जो तक़दुस पामाल करे हिरासत करे रहिया आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान कमिश्नर मीरपुर ख़ास ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त ॼाणल बैंकुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।